राहन मदीने वञनि पिया। रस्ते में नबी करीम जी ज़ात बाबरकात के तंबू नज़र आयो आ। अबू बकर सिद्दीक़ खे चवनि था, सिद्दीक़ न तंबूअ में वञ, इते तंबूअ जा मालिक वेठा हूंदा, इन्हनि खे चओ असां मुसाफ़िर आहियूं, खीर ॾियो, लस्सी ॾियो, ॾोकड़ वठो, असांखे सफ़र में खीर लस्सी कमु ॾींदो। अबू बकर हली वियो आ। माई कुराड़ी वेठी आ, ओ कुराड़ी माई वारो कर, खीर थी तॾहिं जे लस्सी आ, तॾहिं ॾोकड़ असां खां वठो, असां मुसाफ़िर आहियूं। मुंहिंजो साथी हुयो साम्हूं बबुर जे हेठां बीठो आ। माई थी चवे बकरियूं छुड़ी वयूं आहिनि, असां वटि खीर कोन्हे, शाम ईंदियूं मोटी तव्हां जेको चवंदो सो मुफ़्त में खीर ॾींदासीं। हीअ बकरी बीमार आ, हली कान थी सघे, धण सां हलण जहिड़ी न आहे। अबू बकर मोटी नबी पाक सां ॻाल्हि कई आ। हुज़ूर सही फरमाइनि था, इन माईअ खे वरी चओ त न बीमार बकरीअ मां इजाज़त ॾे त खीर असां था ॾोहूं। अबू बकर सिद्दीक़ मोटी थो अचे, उन माईअ खे थो चवे जंहिंजो नालो उम्मे माबद आ, ओ उम्मे माबद, मुंहिंजो साथी थो चवे, नालो न पई ॾसे, न पियो ॾसे, साथी थो चवे त बकरी बीमार खे हथ लायूं था, चङी भली थी पवंदी, खीर ॾोहंदासीं। जमल अबू बकर इहा ॻाल्हि कई त माई पई चए, बा तूं सियाणो सेबतो सुहिणो, ॻाल्हियूं त चरण वारियूं थो करे, उथी नथी सघे, घुमी नथी सघे, वार खुसी आ, खल सुकी वई, थण सुकी विया, ज़बान निकिती पई आ, अखियूं निकिरियूं आहिनि, अॼु मरे या सुभाणे मरे, इन में खीर किथां आयो? पर मां झलियांव कान थी, जे तव्हां कढो त भली कढो। अबू बकर मुंहिंजे सोणे नबी करीम खे वठी आयो आ। हुज़ूर छा थो करे, फमसहू बियदिल मुबारका, हबीब पंहिंजो बरकत वारो हथ जो बकरीअ ते घुमायो त चङी भली थी पई आ, टंगूं टेड़े बीही रही आ, ओगर वराए बीही रही आ, ओह ज़मीन सां लॻो आ, संगी पई आ। ओ माई थाम खणी आ, माई वॾी चादी खणी आई। अबू बकर ॾोहण शुरू कयो आ, हिकिड़ी भरजी वई, ॿी खणी आई, ॿी भरजी वई, टी खणी आई, टी भरजी वई, तां त दिलनि जो पाणी हारे दिला भरजी विया। अटा जा थामनि में रखियल हा, अटो कपड़नि में लायूं, अटनि वारा थाम भरजी विया, पर बकरी जो खीर न पियो खुटे। माई खे ख़बर कान्हे अलाए केरु आ, सोचे 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 जमल ॾिठई त बकरी जो खीर खुटे कोन थो। मथे हबीब ॾे मुंहुं करे चई पई, ओ सोहणा लिकायो थी पाण खे, सच ॿुधाए तुंहिंजो मुहम्मद नालो त नाहे? अल्लाह अल्लाह, पाण चुप आहिनि। अबू बकर जो अम्मा तूं कीअं सुञातो? चई इहे कम मुहम्मद अरबीअ जा, अहिड़ा कम कंदो त रसूलुल्लाह कंदो, ॿिए खे ताक़त न आहे। हबीब त बहानो बनायो आ, हबीब त रुगो बहानो ठाहियो आ त बकरी मां खीर ॾोहूं, पर हे त मुंहिंजे अंगण खे ओजारण आयो आ। सोहणा हाणे वारो कर भला, जे मुंहिंजो घर खीर सां भरियो थी त मुंहिंजी दिलि ईमान सां भर। पाण फरमाइनि था, चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हबीब रवाना थी विया। माईअ जो पुट शाम जो बकरियूं चारे मोटियो आ। माउ खे सॾींदो पियो अचे, ओ अम्मा, ओ अम्मा, जीव बचा, अॼु मूंखे जबलनि में गाहु मिली वियो, ॾाढो मुंहिंजे बकरियुनि खाधो आ। मां सम्झां थो अॼु मुंहिंजूं बकरियूं सभई ॾुहंदीअ त वॾो किंगरू खीर जो भरजी वेंदो। हमेशह वारे खीर खां अॼु बकरियुनि में खीर घणो आ। मां ॻाल्हि लिकाई आ, ॾसे कान थी। पुट खे कीअं अब्बा छामे ॾोहूं, अॼु त सॼो घर खीर लॻो पियो। अम्मा काथों खीर आयो? अबा हो बीमार बकरी ॾिस चङी भली थी पई आ, ॿजणा हा, सुहिणी सूरत वारा हा, हेड़े आरे पारे हा। हीअं चयऊं, पोइ हीअं बकरी ते हथ घुमायूं, हिकिड़े ॾुधी ॿिए बीठे हथ घुमायो, बकरी चङी भली थी वई, सॼो घर थावनि सां खीरनि सां भरियो पियो आ। छोकिरे खे अखियुनि मां ॻोढ़ा वही पिया। माउ खां अॼु ताईं ॻाल्हि लिकाईंदो हो। माउ खे चई, अम्मा सुञातई अलाए कोन, इहो त मुंहिंजो दिलबर मुहम्मद
नबी हुयो जॾहिं लाकू मुंहिंजे नबी पाक इस्लाम जो ऐलान कयो आ ओ मुंहिंजी अम्मा चोरी चोरी तो वटां बकरियूं छोड़े बहानो बढ़ाए नबी करीम जे खिदमत में वेंदोसि हबीब खां क़ुरान हदीस ॿुधंदोसि पर तोसां ॻाल्हि कोन कंदोसि अॼु शायदि रहमत वारे नबी चयो त मुंहिंजो सहाबी त उम्मती आहे माउ खे बि मुस्लमान कयूं वञासि सुञाती अलाए कोन माउ ठरी पई जे अब्बा जे तूं माखऊं अॻे ई मुस्लमान आ त तोखे मुबारक हुजे मां वरी अॼु मुस्लमान थी आहियां